नाज़िन, पेट्रोल डीज़ल जे अघनि में वाध वारे फ़ैसिले खे ढोरो नारो जे अवाम रद्द कंदे पेट्रोलियम अघनि में घटिताई हाणे अवाम खे रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। ॾिसो था राशिद कादिर भट्टी जी रिपोर्ट। जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत पारां अवाम खे नए साल 2021 जो तोहफ़ो ॾिनो वियो, जेको अवाम सां वॾो धोखो कयो वियो। पेट्रोलियम मसनूआत में वॾी हद ताईं इज़ाफ़ो कयो वियो। पेट्रोल में 2.5 रुपया, डीज़ल में वधीक हवाले सां उन वाध कई वई। वधीक अचो उन हवाले सां जेको अवाम खे तोहफ़ो ॾिनो वियो, उन में हवाले सां अवाम छा थी चवे, अवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साल जो तोहफ़ो त पहिरीं साल लॻंदे पहिरीं ॾींहुं डीज़ल ऐं पेट्रोल जो रेट वधाए छॾियो। अॻे जेको हो असीं जेको गाॾियुनि में तेल भराईंदा हुआसीं, अटे मस बचंदा हुआ। हाणे त अलाह ताला जी महिरबानी जो डीज़ल ऐं पेट्रोल जो त तमामु रेट वधी वियो, वरी 2-3 रुपया महांगो करे छॾियो आहे। सो रोज़गार कीअं हलंदी, मिड़े ई ॾुख सूर मिड़े धिका पिटणा आहिनि, त छा कंदासीं। इमरान खान आयो आहे तॾहिं खां हर शइ महांगी करे हेॾी आहे। असां मतिलबु मानी खां वठी पेट्रोल ताईं, हींअर तव्हां पेट्रोल जी क़ीमत ॾिसो केतिरी चढ़ी वई आहे। मतिलबु जॾहिं नवाज़ शरीफ़ जो दौर हुयो, छा पेट्रोल एतिरे जो घटि हुयो न? त असां हुकूमत खां इहो ई चाहियूं था कि बाबा पेट्रोल घटि करे, पेट्रोल न त ॿी शयूं भला घटि करे, अवाम खे को सहूलियत ॾे। सॼी सहूलियत असां खां वठी हेॾी आहे, असां खां वाइदा कया आहिनि हिन इमरान खान। असां छा करूं? पेट्रोल वधी वियो आहे, हर शइ महांगाई थी वई आहे, रक्षण वारनि जो वैल्यू आहे कोन, वेठा आहियूं सॼो ॾींहुं वांदा। पेट्रोल वधी वियो आहे, अटो महांगो थी वियो आहे। त सिलेक्टेड हुकूमत सिलेक्टेड खे जेको इहो नाअहल हुक्मरान आहिनि, इन्हनि खे हटाए ऐं अवाम में जेको आहे बेचैनी ख़तमु करे, जेको नए साल में अवाम ते जेको बम किरायो वियो आहे इन खे ख़तमु करे ऐं सस्ताई करे, असांजी इहा ई अपील आहे। हुकूमतूं हमेशह जॾहिं नवां साल ईंदा आहिनि त अवाम खे गिफ्ट तौरु कुझु ॾींदियूं आहिनि, पर हीअ हुकूमत पाकिस्तान मंझि जीअं नओं साल आयो त पेट्रोल महांगो करे अवाम खे गिफ्ट ॾिनो त हा असां अवाम दुश्मन हुकूमत आहियूं कयो पियो वञे। हिन हुकूमत खां अवाम जो को भलो न थियो आहे, न ई अवाम हिन खां भले जी उमेदु रखे सघे। ढोरनारे सां मुखातिब आहियूं ऐं असांजो इहो आहे त माना जेको आहे त पहिरीं अञा गुज़ारो थींदो हो, हाणे जेको आहे त ॾींहं ॾींहुं असांजो तंग गुज़ारो थिए थो। हिन जे करे जेको आहे माना महांगाइयूं घटि थी न, उन खां पोइ जेको आहे असां ग़रीबनि जो रोज़गार ऐं हींअर तेल बि वधी विया आहिनि। हाणे असीं ॾींहं ॾींहुं जेको आहे ग़रीब माण्हू कहिड़े पासे वञूं। जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ढोरे नारे वासियुनि जूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अवाम मथां जेको ई पेट्रोलियम बम किरायो वियो वफ़ाक़ी सरकार पारां, उन्हनि इन खे मुकमल रद्द करे छॾियो। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अॻे ई पेट्रोलियम मसनूआत में वॾे हद ताईं वाधारो थी चुको आहे, महांगाई में काफ़ी इज़ाफ़ो आहे। तंहिंखां पोइ हीउ जेको नए साल जो अवाम खे तोहफ़ो ॾियो, अवाम मथां पेट्रोलियम बम किरायो वियो, जिन खे रद्द कंदे उन्हनि इहो चयो त हुकूमत खां इहो मुतालबो कयो त इहो जेको वाधू अदन इहे रद्द करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, जीअं अवाम कुझु सुकून गुज़ारे सघे। राशिद कादिर भट्टी, मेहरान TV न्यूज़, ढोरो नारो।